नाज़रीन, चोटियारियों में फंक्शनल मुस्लिम लीग के अगूणे सरबराह पीर साहब पगारे शाह मर्दान शाह की 11वीं वरसी के सिलसिले में प्रोग्राम मुनक़िद किया वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख्सियतुनि शिरकत कई। उन हवाले से रिपोर्ट कयो आहे अली अकबर जूनेजो। चोटियारियों में साबका ज़िले मेंबर फ़कीर गुलाम रसूल भेण तरफ़ां मोहसिन मिल्लत आला हज़रत पीर साईं पगारे शाह मर्दान शाह जे 11वीं वरसीअ जे सिलसिले में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम जो आगाज़ तलावत कलाम पाक खां कयो वियो, जंहिंजी सादत सैयद इनाम शाह खे हासिल थी, जंहिं बैदि सैयद खान मोहम्मद शाह ऐं सैयद मुहब शाह, सैयद मशूक शाह ऐं सलीम बंबरो नयत शरीफ़ ऐं पीर साईं पगारे जी मनक़बत पढ़ी ॿुधंदड़नि खे झुमाए छॾियो। उन खां बाद में आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि पंहिंजे ख़िताब दौरान पीर साईं पगारे शाह मर्दान शाह जे ज़िंदगीअ ते रोशनी विधी। प्रोग्राम के साबिक़ा MNA हाजी पीरभाई जूनेजो, साबिक़ा तहलके नाज़िम डॉक्टर हाशिम खासकेली, रईस मशूक अली निज़ामानी, साबिक़ा ज़िले मेंबर मोहम्मद खान मंगरियो ऐं फंक्शनल लीग ज़िले सांगड़ जे जॉइंट सेक्रेटरी फ़कीर अली अकबर जूनेजो ख़िताब कयो। प्रोग्राम की सदारत साबिक़ा MNA हाजी पीरभाई जूनेजो कई, जॾहिं त कंपेयरिंग या फ़राइज़ साबिक़ा UC नायब नाज़िम सैयद इमदाद शाह अदा कया। प्रोग्राम में मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख्सियतुनि समेत वॾे तइदाद में हुर जमात जे मुअज़्ज़िन शिरकत कई। प्रोग्राम में शिरकत कंदड़नि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त पीर साईं चंदानी बादशाह की शख्सियत कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहिनि। वो हमागिर शख्सियत हुआ ऐं अल्हम्दुलिल्लाह हुननि पंहिंजो नालो ईअं छॾियो ज़माने में जीअं रोशन सितारो हुजे आसमान ते तीअं, ऐं उन जूं जेके बि चयल ॻाल्हियूं संदनि जेके बि हुयूं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला जे करम सां सचूं साबित थियो। वह हमागिरी शख्सियत हुई जंहिं हिन और जमात लाइ, हिन ख़िते लाइ, हिन मुल्क लाइ जेके ख़िदमतूं अंजाम ॾिनूं सियासी समाजी, उन खां अलावा जेके सरहदुनि जी नज़रियाती ऐं जोग्राफियाई ॿिन्ही सरहदुनि जी हिफ़ाज़त फरमाई, उहा हिकु आलम आशिकार ॻाल्हि आहे। क़िबला पीर साहब मुनफरिद ऐं गैर रवायती सियासतदान आहिनि ऐं हीअ पाण अॼु इन धरती ते जेको आराम ऐं सुकून जूं निंडूं कयूं था, इन जे तहफ़ुज़ में क़िबला पीर साहब जो तमामु वॾो किरदारु आहे, जेको 65 ऐं 71 जो तव्हां ॾिसंदो त अहिड़ी मिसाल तव्हांखे पाकिस्तान जी पूरी तारीख़ में कोन मिलंदी। शाह मर्दान शाह जे बारे में उन जे विसाल जे बारे में इहो सुठी तक़रीरूं कयूं, उन मां इहा ॼाण मिली त वॾी कुर्बानियुनि खां माना इहे मिलियो आहे ऐं उन जे बारे में कुझु ॼाण मिली। हीअ वरसी जेका छटदणी बादशाह जे हिसाब सां वरसी रखी वई ऐं जमायत हमेशह असांजी मुनज़िम जमायत आहे, हमेशह पाकिस्तान लाइ फ़ौज लाइ असांजूं कुर्बानियूं आहिनि। अञा असांजे मुल्क लाइ जेका बि का अहिड़ो को ॾुखियो टाइम हूंदो त असीं होरा हमेशह पहिरियनि मोर्चनि में असां हूंदा हुआसीं ऐं असां जमायत में का बि ज़ात पात कोन्हे, असां सभु हिकु आहियूं, मुनज़िम आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु अली अकबर जूनेजो, आवाज़ TV न्यूज़, चोटियारियूं।